अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सी रहा धरती टीवी न्यूज़ यहाँ रिजवान हिंगोर जो सब खां पहिरीं शामिल कंदासूं इन वक्त जूं हेडलाइंस। मुल्की मैशियत के चीन जो सहारो मिली वियो। नाणे वारे वज़ीर मिफ्ताह इस्माइल जे ट्वीट मूजिब पाकिस्तान के चीन खां 2 अरब 30 करोड़ अरब डॉलर कर्ज मिली वियो। स्टेट बैंक के चीन तरफां रक़म मिली वई। स्टेट बैंक जा ज़ख़ीरा 16 अरब 50 करोड़ अरब डॉलरनि जी सतह अची विया। वज़ीर आज़म वॾियनि सनअतनि ते 10% सुपर टैक्स लॻाइण जो ऐलान करे छॾियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ मुआशी टीम सां इजलास बाद ॻाल्हाईंदे चयो आहे त सिगरेट, सीमेंट, स्टील, शुगर इंडस्ट्री, टेक्सटाइल ऐं ऑटोमोबाइल इंडस्ट्री ते बि टैक्स लॻायो वेंदो। अवाम खे रिलीफ फराहम करण लाइ हू सनअतनि ते टैक्स लॻाए रहिया आहिनि। इंडस्ट्रीज़ ते टैक्स लॻाए ग़रीबनि खे बचायो वियो आहे। महांगाई ते ज़ाब्ते लाइ हू नओं चोटीअ जो ज़ोर लॻाईंदा। इत्तेहादी हुकूमत मुल्क लाइ बहितरीन फ़ैसिला कया आहिनि। फ़ैसिलनि सां ॾुखियायूं ईंदियूं पर हू ॾुखियाईनि मां जल्द निकिरी वेंदा। मुल्की मैशियत तबाह थी वई आहे। IMF वधीक शर्त न लॻाया त मुआइदो थी वियो। पंद्रह करोड़ खां वधीक आमदनी वारी कंपनी ते 1% 20 करोड़ खां वधीक आमदनी ते 2% ऐं शुगर, सीमेंट, टेक्सटाइल समेत 13 शोबनि ते 10% सुपर टैक्स लॻंदो। सुपर टैक्स हिक भेरे वरितो वेंदो। मुल्क खे डिफॉल्ट खां बचाइण लाइ कात क़ीमत अदा करणी पवंदी। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ताह इस्माइल ईंदड़ साल 20 करोड़ खां वधीक टैक्स ॾियण जो ऐलान कंदे चयो आहे त मुल्क खे डिफॉल्ट थियण खां बचाइण लाइ IMF प्रोग्राम ॿीहर शुरू करणु ज़रूरी हो। इमरान ख़ान मुल्क खे ॾेवालपणे जी कंधीअ ते खणी वियो। हाणे मुल्क बहितरीअ ॾांहुं वेंदो। इमरान ख़ान मुल्की कर्ज़ में वाध करे हाणे ख़ुदि मुख्तियारी जी ॻाल्हि करे रहियो आहे। पोणनि 6 सालनि में 71 सालनि जे बराबर कर्ज़ वरितो। हुकूमत पंहिंजनि माण्हुनि खे बचाइण लाइ फिक्स टैक्स लॻाए पई। फिक्स टैक्स लॻाइण सां वॾा वाॻू बची वेंदा। नाणे वारे अॻूणे वज़ीर शौकत चयो आहे त हाणोकी हुकूमत मुल्क खे ॾेवाले तरफ़ वठी पई वञे। PTI जी हुकूमत हुजे हा त तेल ते वधीक रिलीफ ॾिनो वञे हा। हुकूमती क़दमनि सां नंढो वापारी तबाह थी वेंदो। हुकूमत मैशियत बाबति कूड़ ॻाल्हाइण खां पासो करे। वज़ीर आज़म पारां सुपर टैक्स जे ऐलान खां पोइ पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज क्रैश थी वई। 100 इंडेक्स में 2055 पॉइंट्स जी घटिताई रिकॉर्ड। कारोबार मुअतल थी वियो। इंटरबैंक में डॉलर 67 पैसा महांगो थी वियो। डॉलर 270 रुपया 90 पैसनि जो थी वियो। कराची वारनि लाइ बिजली 5 रुपया 27 पैसा महांगी। बिजली जे अघनि में वाध अप्रैल जे माहवार फ्यूल एडजस्टमेंट जी मद में कई वई। जारी कयल नोटिफिकेशन मूजिब इज़ाफ़ी उगाड़ी जुलाई जे बिलनि में कई वेंदी। लाइफ लाइन वापेदारनि ते अघ लागू न थींदो। मुल्क में हिकु हफ़्ते अंदरि महांगाई में 1.1% वाध। महंगाई जी मजमूई शरह 28.5% ते पहुची वई। दाल माश 12 रुपया 77 पैसा, दाल महरी 11 रुपया, दाल मूंग 9 रुपया किलो थी। ब्रांडेड गे 21 रुपया फी लीटर, बसर 4 रुपया फी किलो समेत ज़रूरत जूं 32 शयूं महांगी थियूं। वफ़ाक़ी वज़ीर खुर्शीद शाह सिगरेट जा अघ ॿीणा करण जी तजवीज़ ॾेई छॾी। क़ौमी असेंबली जे इजलास में बजट ते तक़रीर कंदे खुर्शीद शाह चयो आहे त संदन फर्ज़ आहे त पंहिंजनि माण्हुनि खे बीमारियुनि खां बचायूं। स्पीकर राजा परवेज़ अशरफ चयो आहे त सिगरेट ते टैक्स लॻाइण सां मुल्क खे फ़ाइदो थींदो ऐं अवाम खे ख़ुशी थींदी। नाणे जे वज़ीर मिफ्ताह इस्माइल चयो त खुर्शीद शाह जी ॻाल्हि सही आहे। वज़ीर आज़म बि सिगरेट नोशी जे ख़िलाफ़ आहे। ईंदड़ साल ताईं हुननि खां 200 अरब रुपया उगाड़े ॾेखारींदा। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो गवादर में माहीगीरनि जे रिहायशी कॉलोनी ठाहिण लाइ 200 एकड़ ज़मीन ॾियण जो ऐलान। वज़ीर आज़म जे गवादर जे दौरे दौरान माहीगीरनि सां मुलाक़ात। शहबाज शरीफ़ चयो आहे मुल्की तरक्की बलोचिस्तान जी तरक्की सां ॻंढियल आहे। वफ़ाक़ी हुकूमत बलोचिस्तान जा मसइला हल करण लाइ संजीदा आहे।
बलोचिस्तान जे अवाम जा मसइला हल न कनि थिया त तरक़ी बेमाना आहे। बलोचिस्तान जा मसइला हल थियनि ताईं सुकून सां न विहंदासीं। कंहिंखे बि गवादर वासियुनि जे हक़नि ते धाड़नि जी इजाज़त न ॾिनी वेंदी। गवादर वासियुनि जा मसइला हल करणु पहिरीं अवलियत। सिंध में मकानी चूंड शेड्यूल मौजूद थींदी। सिंध हाई कोर्ट फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। सिंध हाई कोर्ट मकानी चूंडूं मुलतवी करण बाबति दरख़्वास्तूं रद्द करे छॾियूं। अदालत चयो आहे त मकानी इदारनि जो कानून SLG आइन जे आर्टिकल 140 ख़िलाफ़ आहे। सुप्रीम कोर्ट बि आर्टिकल 140 तहत इंतज़ामी ऐं माली इख़्तियार ॾियण जो हुकुम ॾिनो। सिंध हाई कोर्ट जे बरुकनी बेंच दरख़्वास्त ते महफ़ूज़ थियल फ़ैसिलो ॿुधायो। MQ PTI ऐं SUP जा वकील ॿुधणी दौरान मौजूदु रहिया। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं आसिफ़ा भुट्टो ज़रदारी सां ॾाॾीअ जे लाॾाणे ते ताज़ियत जो सिलसिलो जारी। नवाब शाह जे ज़रदारी हाउस ते सियासी समाजी शख़्सियतनि समेत मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र सां लाॻापियल माण्हुनि हथ फातिहा कई। सेनेट चेयरमैन सादिक संजरानी, अब्दुल गफूर हैदरी, यार मोहम्मद रिंद ऐं ॿियनि तॾे ते पहुची ॾुख वंडियो। असलम गिल, इम्तियाज़ सफ़दर वड़ाइच, शगुफ्ता अजमानी, मुसरत महसर ऐं ॿियनि पिणु ताज़ियत। इस्लामाबाद जी अदालत लॉन्ग मार्च ऐं भंजडा वारे केस में इमरान ख़ान जी ज़मानत मंज़ूर करे छॾी। अदालत 10 केसनि में 5-5 हज़ार रुपयनि जे कागज़नि एवज़ इमरान ख़ान जी ज़मानत मंज़ूर करी। ॿुधणी दौरान PTI चेयरमैन इमरान ख़ान अदालत में पेश थियो। PTI चेयरमैन जी हाज़िरी जे मौक़े ते सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया। सिंध ऐं लाहौर हाई कोर्ट में जजनि जी मुक़ररी बाबति जुडिशल कमीशन जो इजलास तलब। सिंध हाई कोर्ट जे 6 नवनि एडिशनल जजनि लाइ जुडिशल कमीशन जो इजलास 28 जून ते थींदो। लाहौर हाई कोर्ट में 13 एडिशनल जजनि जी मुस्तक़िली लाइ जुडिशल कमीशन जो इजलास 29 जून ते घुरायो वेंदो। सिंध हाई कोर्ट जे एडिशनल जजनि लाइ अमजद अली भैयो, साद कुरैशी, राशिद सोलंकी, ख़ादिम सूमरोस, अब्दुर्रहमान खुर्रम ऐं अरबाब खान जे नालनि ते गौर कयो वेंदो। वॾे वज़ीर मुराद अली शाह ऐं रेलवे वारे वफ़ाक़ी वज़ीर साद रफ़ीक़ जी सदारत हेठि KCR ऐं BRT मनसूबनि बाबति इजलास। थरकोल KCR ऐं BRT मनसूबनि ते गौर कयो वियो। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त कराची जे ट्रांसपोर्ट जो मसइलो KCR ज़रिए ई हल थींदो। वफ़ाक़ी वज़ीर साद रफ़ीक़ चयो आहे पाकिस्तान जे वॾे शहर कराची जे अवाम जी ट्रांसपोर्टेशन जो मसइलो तरजीही बुनियादनि ते हल कयो वेंदो। KCR मनसूबो मुकमल करण लाइ हू सिंध हुकूमत सां गॾु आहिनि। इजलास में KCR मनसूबे खे मुकमल करण लाइ कमेटी जोड़ी वई। रुस्तम भरसां बडाणी ऐं शर बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़ो। 3 ॼणा मारिजी विया। ॿिन्ही धुरनि विच में हलंदड़ झेड़े दौरान बडाणी बिरादरी जे ज़ख़्मी थियल 3 ॼणनि खे पुलिस इलाज लाइ इस्पताल मुंतक़िल करे रही हुई त रस्ते में शर बिरादरी जे माण्हुनि रस्ता रोक करे पुलिस जी गाॾी मां 3 ॼणनि खे लाहे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। मारिजी वियलनि में अली हसन बडाणी, नवीद बडाणी ऐं शामिर बडाणी शामिल। रावंती जे कचे मां महीनो अॻु अगवा थियल रेडकी वासी 3 नौजवान बाज़ियाब। पुलिस पारां नसीर सुमरो, सदाम सुमरो ऐं आकिब समेजो खे मुक़ाबलेबाज़ बाज़ियाब करण जी दावा कई। इलाइक़े में मुग़वियनि खे भुंग भरे आज़ाद करण जा चइबो। ऐं हाला जी लेडी पुलिस कांस्टेबल जे गैर इख़लाक़ी वीडियो सोशल मीडिया ते वायरल। पुलिस एहलकार यूसुफ इलाल अगवाबाद ॾाढाई जो निशानो बणाए सोशल मीडिया ते वीडियो वायरल करे छॾी। लेडी कांस्टेबल यास्मीन वक्सी जी थाणे ते फ़रियाद। पुलिस केस दाख़िल करे जवाबदार एहलकार खे गिरफ़्तार करे वरितो।